ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 9/12/2023। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार, हिकु बाप सां गॾु सची मोहबत हुजे त बाप तव्हांखे पंहिंजे साथ घर वठी हलंदा, सभु पापनि सां मुक्त करे ॾींदा, स्वर्ग जो मालिक ठाहींदा। हिकु बाप सां गॾु सची मोहबत हुजे त बाप असांखे पाण सां गॾु घर वठी हलंदा, सभु पापनि सां मुक्त करे ॾींदा, असांखे स्वर्ग जो मालिक ठाहे ॾींदा। प्रश्न: पंहिंजे पाण खे ख़ुशी में रखण लाइ कहिड़ी मुख्य धारणा खपे? उत्तर आहे, ख़ुशी में तॾहिं रही सघंदा आहियूं जॾहिं पंहिंजे पाण सां रूह रियान करणु अचे। तव्हांखे कहिड़ी बि चीज़ में आसक्ति न हुजणी खपे, हीअ खपे हीअ खपे हीअ खपे, ॿ रोटी पेट खे मिले, बसि अहिड़ी अनासक्त वृत्ति जी धारणा हुजे तॾहिं हर्षित रहंदव। ज्ञान जो मनन करे स्वयं खे हर्षित रखो। तव्हां कर्म योगी आहियो, कर्म कंदा आहियो, घर जो कमु कंदा आहियो, रोटी आदि खाईंदे बि बाप खे यादि करो। स्वदर्शन चक्र असांजी बुद्धि में फिरंदो रहे सदा, त ॾाढी ख़ुशी रहंदी। त ख़ुशी कीअं रहंदी? जॾहिं असां ज्ञान जो मनन चिंतन कंदा रहंदासीं। कर्म क्षेत्र में बि कर्म त करिणो ई आहे न, गीता न उहा असां सां जुदा थींदा न असां। ओम शांति। मिठे मिठे ॿारनि गीत ॿुधियो। इहा आहे ॿारनि जी व आत्माउनि जी पंहिंजे परम पिता परमात्मा सां गॾु रूहानी मोहबत, बाबा सां गॾु। ये रूहानी मोहबत सिर्फ़ु तव्हां ब्रह्मण ॿारनि जी ई थींदी आहे न। तव्हां पंहिंजे खे आत्मा निश्चय कंदा आहियो, परंतु जॾहिं चईंदा आहियो मां आत्मा सो परमात्मा, त आत्मा कंहिंसां गॾु मोहबत करे? मोहबत त थींदी आहे न ॿारनि जी बाप सां गॾु। बाप जी मोहबत थोरी थींदी त जॾहिं आत्मा परमात्मा थींदा त सभु बाप ई बाप थींदा, त बाप सां कीअं मोहबत कंदा? हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां आत्मायूं पंहिंजी परम पिता परमात्मा सां गॾु मोहबत जोड़ूं था न, मोहबत जोड़े बि छॾी आहे, जोड़ूं बि था। हीअ मोहबत ई तव्हांखे साथ वठी हलंदी। तव्हां रूहानी मोहबत बाप सां गॾु रखंदा आहियो त कोई तकलीफ़ बि सहन करणी पवंदी आहे। जे दुनिया में न माण्हू अगरि कंहिंजा माउ बाप न मञनि, ऐं उहा शादी आदि कंदा आहिनि त उन्हनि खे कुझु सहन बि करिणो पवंदो न। त हिते बि असांजो जेको बाबा आहे सर्व संबंधी आहे, उहो त असांखे चवंदा आहिनि पवित्र रहो। मुंहिंजी श्रेष्ठ मत बाबा जी मत अलॻि ई आहे। त बाबा चवंदा आहिनि इन करे कुझु सहन बि करिणो पवंदो आहे। सॼी दुनिया, घर जी भाती आदि सभु दुश्मन ठही वेंदा न। ॿारनि खे सम्झाइबो आहे कि पतित पावनी गंगा न आहे। मनुष्य पावन थियण जे ख़्याल सां गंगा व यमुना जे तट ते हरिद्वार काशी में वञी करे वेहींदा आहिनि। मुख्य स्थान इहे ॿ आहिनि, काशी ऐं हरिद्वार। चवंदा आहिनि हे पतित पावनी गंगा। हाणे उहा गंगा त ॿुधंदी न आहे, ॿुधण वारो त हिकु पतित पावन बाप ई आहे। हाणे तव्हां हुन बाप जे सम्मुख वेठा आहियो न। बाप बतलाइनि था तव्हांखे मां पावन कीअं ठाहींदुमि। पानी जी गंगा थोरी चवंदी आहे मामिकम यादि करण सां तव्हांजा विक्रम विनाश थींदव। पाणी जी गंगा चवंदी, बाप चवंदा आहिनि मां प्रतिज्ञा कंदो आहियां, अगरि तव्हां मुंहिंजे बाप खे यादि कंदव त तव्हांजा विक्रम विनाश थींदा। गैरेंटी ॾींदा आहिनि बाबा। कल्ह बि बाबा चई न कि जेतिरो बि तव्हां भक्ति करो कदापि तव्हांजा पाप न भस्म थींदा जेसिताईं मूंखे न यादि करे। बाबा चवनि था मां गैरेंटी थो करां। गंगा त गैरेंटी न ॾेई सघंदी आहे न। जीअं मनुष्य रावण खे वर्ष जलाईंदा आहिनि, परंतु रावण मरंदो ई न आहे। उहा गंगा में सनानु बि जन्म जन्मांतर करता आया आहियूं, परंतु पतित खां पावन कोई ठहींदो ई न आहे। कोई ठहींदो ई न आहे। पोइ वरी सनानु करणु वेंदा आहिनि। हिकु बार पावन ठहनि त पोइ ॿियो छो था वञनि बार सनानु करणु? ॾिसो केॾी गहरी ॻाल्हि आहे न। कॾहिं माण्हू सोचियो कोई कंहिंखे अथॉरिटी वारा इहा बोल कोई ॻाल्हाए सघंदो आहे? कोई पुछी सघंदो आहे भई तव्हां हिकु बार पावन ठाहिणा, गंगा सनानु करे आया, पोइ वरी छो था वञो? पोइ वरी हुतां खां अची करे पाप की छो था करो? त मतिलबु गंगा असांखे पतित पावन
सदा पावन ठाहिण जी शक्ति न ॾींदी आहे, असांखे पूरो पावन न ठाहींदी आहे। केतिरा मेला लॻंदा आहिनि, उन्हनि खे कोई आत्मा परमात्मा जो संगम थोरी चईंदासीं। भक्ति मार्ग में भीड़ लॻंदी आहे मेले ते। हाणे तव्हां बाप सां गॾु बुद्धि योग लॻाईंदा आहियो, तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्मायूं आशिक़ ठहियूं आहिनि उन बाबा जी। आत्मा ई भॻवान खे यादि कंदी आहे, शरीर द्वारा यादि कंदी आहे न आत्मा पंहिंजे बाबा खे। आत्मा ई बाबा खे यादि कंदी आहे, शरीर द्वारा कंदी आहे। बाप चईंदा आहिनि मां बि इन शरीर द्वारा तव्हांखे पढ़ायां थो। इन करे हमेशह बाबा खे यादि कंदा रहो। बाबा चइण सां स्वर्ग ज़रूरु यादि ईंदो, ऐं पंहिंजो मुक्ति धाम घर बि यादि ईंदो आहे न। मुक्ति खे निर्वाण धाम भी चइबो आहे। ये सॼी साकारी दुनिया आहे न। जेसिताईं आत्मायूं हिते न अचनि त साकारी दुनिया कीअं वधे। आत्मायूं निराकारी दुनिया खां ईंदियूं आहिनि, मनुष्य सृष्टि वधंदी वेंदी आहे। कोई सम्झंदा आहिनि नेचुरल क्लाइमिटीज़ वधंदा ई रहंदा आहिनि, कोई चईंदा आहिनि नेचुरल क्लाइमिटीज़ वधंदा रहंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो आत्मायूं हिते ईंदियूं आहिनि, वृद्धि खे पाईंदियूं आहिनि। ॿारनि खे मालूम हुजे कि स्वीट होम शांति धाम। शांति त ॾाढे माण्हुनि खे पसंदि आहे न। शांति ॾाढा माण्हू पसंदि कंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो शांति धाम त असांजो स्वीट गॉड फादरली होम आहे। बाबा चईंदा आहिनि न उहो त असांजो होम आहे। हुते वञण लाइ आत्मा केॾी भक्ति कई अथई। भारतवासी विलायत खां लौटंदा आहिनि त पंहिंजी स्वीट होम भारत में ईंदा आहिनि, वेंदा आहिनि। पंहिंजे स्वीट होम भारत में ईंदा आहिनि, हिते जन्म वठंदा आहिनि। उहा देश जिते जन्म वठंदा आहिनि उहो देश प्यारो लॻंदो आहे न। चईंदा आहिनि असांखे स्वीट होम वठी हलो। अच्छा सम्झो मरी वेंदा, आत्मा त हली वई, पोइ शरीर खे हिते खणी अची करे ख़त्म कंदा आहिनि। सम्झंदा आहिनि भारत जी मिट्टी भारत में ई वञे। नेहरू शरीर छॾियईं, हुनजी आत्मा त हुनजी राख ॾिसो काथे काथे खणी आहे, खेतनि में किराई। सम्झनि खेती सुठी थींदी, परंतु हर चीज़ खे उहो केतिरो बि मान ॾियनि, पुराणी त ज़रूरु थियणी आहे न। केतिरी तकलीफ़ सहन कंदा रहंदा आहिनि। बाप खे ॿुधाईंदा ई, बाप खे पतो ई, बाप जो कंहिंखे पतो ई न आहे। बाबा चईंदा आहिनि दुनिया में ॾिसो माण्हू केॾी तकलीफ़ सहन कंदा आहिनि, ऐं बाप जो कंहिंखे पतो ई न आहे। तव्हां बाप खे ॼाणे करे बाप सां वरसो वठंदा आहियो त दिलि थींदी आहे मित्र संबंधी आदि खे बि स्वर्गवासी ठाहियूं। कंहिंखे तव्हां चओ स्वर्गवासी ठाहो त चईंदा तव्हां मारणु चाहींदा आहियो छा असांखे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो श्रीमत ते असां श्रेष्ठ स्वर्गवासी ठहूं था। देह अभिमानी ठहिण में ॾाढी महिनत, देही अभिमानी ठहिण में ॾाढी महिनत लॻंदी आहे न। घड़ी घड़ी देह अभिमान में अची करे बाबा खे भुलिजी वेंदा आहिनि। हाणे तव्हां सम्मुख वेठा आहियो, ॼाणंदा आहियो असां पंहिंजे परम पिता परमात्मा वटि आया आहियूं। बाप चईंदा आहिनि अॻियां कॾहिं मिलिया हुयो त झटि चईंदा हा बाबा 5000 वर्ष पहिरियों बि मिलिया हुयासीं। इहा असांजो गुप्त अक्षर आहे, ॿियो कोई कॉपी न करे सघे। भल श्री कृष्ण जो वेश धारण करे वठे, चईंदा असां आया आहियूं स्वर्ग जी स्थापना करणु। भल श्री कृष्ण जो वेश धारण करे वठंदा आहिनि, चईंदा आहिनि असां आया आहियूं स्वर्ग जी स्थापना करणु। परंतु इहा ॻाल्हि जी 5000 वर्ष पहिरियों बि स्वर्ग स्थापन कयो हुयो, इहे कोई न चई सघे। पर कोई श्री कृष्ण जो वेश धारण करे चए असां स्वर्ग जी स्थापना करणु आया आहियूं, परंतु इहे जो गायन आहे कि 5 वर्ष पहिरियों बि स्वर्ग स्थापन कयो हुयो, इहे त कोई चई न सघे न। इहे असांजो गुप्त अक्षर आहे। त बाबा चईंदा आहिनि तव्हां ई चईंदा आहियो न बाबा 5000 वर्ष पहिरियों असां तव्हां सां वरसो वठो हुयो, तव्हां असांखे राजयोग सिखायो हुयो न। इहा आत्मा चईंदी आहे हिन शरीर द्वारा पंहिंजे खे आत्मा निश्चय करे ऐं बाप खे यादि करिणो आहे। हिन में सर्वव्यापी जी त ॻाल्हि ई न। इहे बि न सम्झंदा आहिनि कि ब्रह्मा, त हिन में आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करो त सर्वव्यापी जी ॻाल्हि उड़ी वेंदी न। इहे बि न सम्झंदा आहिनि कि ब्रह्मा ज़रूरु साकार में हुजिणो खपे। इहे बि ॿार न सम्झंदा आहिनि
कि ब्रह्मा बाबा ज़रूरु साकार में हुजणो खपे। दुनिया वारा न सम्झनि न, जंहिं द्वारा परम पिता परमात्मा सृष्टि रची पतित पावन बाप अची करे सो देवी देवता पावन ठाहिनि आहिनि। बाप ई स्वर्ग जो रचयिता आहे त ज़रूरु स्वर्ग में मनुष्य खपनि न। बाबा अची करे तव्हांखे स्वर्ग जो द्वार ॿुधाईंदो आहे। बाबा चवनि था बाप ही स्वर्ग जो रचयिता आहे त ज़रूरु स्वर्ग में मनुष्य बि खपनि। बाबा अची करे असांखे स्वर्ग जो द्वार ॿुधाईंदो आहे। तव्हां कोशिशि कंदा आहियो असां नर्कवासी की स्वर्गवासी ठाहियूं। कोई वॾा माण्हू खे सिधो चओ था पतित नर्कवासी आहियो त बिगड़ी वेंदे। हाणे तव्हां ॼाणंदा असां नर्क खां निकिरी स्वर्ग में वञूं था। हाणे असां संगम वासी आहियूं न, असां आत्मायूं हाणे वञूं थियूं हिन शरीर खे छॾे बाबा सां गॾु बाबा जे घर असां वञूं था न। इहा असांजी रूहानी यात्रा आहे। बाबा चवनि था हाणे तव्हां ॼाणंदा असां नर्क खां निकिरी करे स्वर्ग में वञूं था। हाणे असां संगम वासी आहियूं न, असां आत्मायूं वञूं था शरीर छॾे करे बाबा वटि, बाबा जे घर। इहा रूहानी यात्रा आहे न, बाबा जी यादि में रहणो आहे। सम्झंदा आहिनि इहे शरीर जेसि ताईं रहंदो तेसि ताईं यात्रा चालू रहंदी। कर्म बि त करिणो आहे न, भल खाओ पीओ, रोटी पकायो, जेतिरो समय मिले बाबा खे यादि कंदा रहो। दफ़्तर में वेठे ॾिसो फुर्सत आहे बाबा जी यादि में वेही रहो, ॾाढी कमाई थी वेंदी। ट्रेन में सफ़र कंदा आहियो हुन समय त कोई कमु न रहंदो आहे न, वेठे उहे बाबा खे यादि कंदा रहो। हाणे असां बाबा वटि वञूं था, बाबा परमधाम खां असांखे वठी वञण लाइ आयो आहे। अच्छा शाम जो घर में रोटी आदि ठाहींदा आहियो त बि हिक ॿिए खे यादि ॾियारियो। अचो असां पंहिंजे बाप जी यादि में वियूं। पॉइंट्स बि हिक ॿिए खे ॿुधायो। असां स्वदर्शन चक्रधारी आहियूं। बाबा चवंदा आहिनि तव्हां लाइट हाउस बि आहियो, रास्तो ॿुधाईंदा आहियो न। बाबा चवंदा आहिनि की तव्हां लाइट हाउस बि आहियो, सभिनि खे रास्तो ॿुधाइण वारा आहियो न। असां अगरि बाबा जी यादि में वियूं, ख़ुदि खे अशरीरी आत्मा सम्झी त कई आत्माउनि खे राह मिली वेंदी आहे। हर कर्म बि ईअं करूं त ॾाढी मदद मिलंदी आहे। उॾंदे वेंदे हलंदे तव्हां लाइट हाउस आहियो। हिकु अख में मुक्ति, हिकु अख में जीवन मुक्ति। स्वर्ग हिते आहे न, हिते हुयो। हिकु अख में असांजी मुक्ति धाम हुजे, हिकु अख में जीवन मुक्ति धाम हुजे, था स्वर्ग हुजे। स्वर्ग हिते हुयो, हाणे न आहे। हाणे छा आहे, नर्क आहे। बाबा असां त संगम ते वेठा आहियूं, बाबा वरी बि वरी खां स्वर्ग जी स्थापना करनि था। बाप चवंदा आहिनि असां तव्हांखे ॾाढो गुलगुल ठाहींदा आहियूं, पोइ तव्हां वञी करे महारानी पटरानी ठहींदव न। खद्दर जी रानी न ठहिणो आहे, खद्दर जी रानी न ठहिणो आहे। बाबा चवनि था, बाबा जो चवनि त बाबा चवनि था तव्हांखे खद्दर जी रानी न ठाहिणो आहे, तव्हां 16 कला संपन्न ठहिणो आहे, न कि 14 कला। श्री कृष्ण 16 कला हुयो न। तव्हां ॿार केतिरा व्रत नेम आदि रखंदा हुयो, 7 रोज़ निर्जल कंदा आहिनि न। तव्हां ॿार केतिरा व्रत जप नेम आदि कंदा हुयो न, 7 रोज़ निर्जल कंदा हुयो, केतिरी महिनत कंदा हुयो, परंतु श्री कृष्णपुरी में त न वञी सघियो न। हाणे तव्हां कृष्णपुरी स्वर्ग में प्रैक्टिकल वञण लाइ पुरुषारत था करो। श्री कृष्ण खे द्वापर में वठी आहिनि, खणी वञण सां स्वर्ग जो कंहिंखे पतो ई न पवंदो आहे। वास्तव में 7 रोज़ जो अर्थ छा आहे त बि उहो बि तव्हां सम्झो। सवाइ बाप जे ॿियो कोई यादि, सवाइ बाप जे ॿियो कंहिंखे बि यादि न करिणो आहे। बाक़ी निर्जल आदि जी कोई ॻाल्हि न आहे हिते। बाबा खे यादि करण सां तव्हां बाबा वटि हली वेंदा आहियो। बाप असांखे स्वर्ग में भेजे ॾींदो आहे। व्रत नेम रखण था, केतिरा ॾींहं बुख में मरदा आहियो न। व्रत नेम रखी था, केतिरा ॾींहं बुखे मरदा आहियो। जनम बाए जनम केतिरी महिनत कंदा आहियो, प्राप्ति कुझु बि न आहे। हाणे तव्हांखे उन्हनि सां छुड़ाए सदगति मार्ग में लाहियो आहे न बाबा। तव्हां चवंदा बाबा कल्प पहिरियों बि तव्हां सां मिलिया हुयासीं, स्वर्ग जो वरसो मिलियो हुयो।
बाबा चईंदा आहिनि क़दम क़दम ते राय वठंदा रहो, सभु हिसाब किताब पुछो, बाबा राय ॾींदा रहंदा। भले तव्हां पंहिंजो धंधो धोरी आदि कंदा रहो, पोइ बि बाबा सां राय वठंदा रहो। ॾिसंदा इहे ॾाढो धंधे में घुसल पियो आहे त राय ॾींदा, छो एतिरो मथो मारंदा आहियो, केतिरो समय तव्हां जींदव, पेट ते हिकु ॿ रोटी मांगदव, उन सां ग़रीब बि हली सघंदा आहिनि त साहूकार बि हली सघंदा आहिनि। साहूकार माण्हू आख़िर सुठी रीति खाईंदा पोइ बि रोगी त ठहींदा आहिनि। भील माण्हू ॾिसो केतिरा मज़बूत रहंदा आहिनि, खाईंदा छा आहिनि, केतिरो कमु कंदा आहिनि, पंहिंजी कुटिया में उहो ख़ुशि रहंदा आहिनि। त हिन समय तव्हां ॿियो सभु आशायूं छॾे, ॿ रोटी मिले पेट भरियो, बसि बाप खे यादि करिणो आहे। तव्हां आहियो रूहानी ॿार, परम पिता परमात्मा माशूक सां आशिक़ ठहिया आहियो, माशूक जा आशिक़ ठहिया आहियूं असां ॿार। जेतिरो बाबा खे यादि कंदा ओतिरो विक्रम विनाश थींदा, ऐं जंहिंखे यादि कंदा आहियो उन्हनि सां वञी करे मिलंदासीं। जेतिरो असां बाबा खे यादि कंदासीं ओतिरो विक्रम विनाश थींदा वेंदा, ऐं जंहिंखे यादि कंदा आहियो उन्हनि सां वञी करे मिलंदासीं असां बाबा सां। मतिलबु यादि कंदे कंदे सभु विक्रम विनाश करे, हिसाब किताब चुक्तू करे, आत्मा पावन ठही वेंदी, सतो प्रधान ठही वेंदी, त वञी करे बाबा सां मिलन मनाईंदी। त हिते असांखे छा करिणो आहे, ख़ुदि खे देह खां न्यारी आत्मा सम्झी करे हर कर्म कंदा हलो। पोइ बाबा चवनि था जेतिरो ई बाबा खे यादि कंदा रहंदा ओतिरो विक्रम विनाश थींदा वेंदा, ऐं जंहिंखे पोइ असां यादि कंदा आहियूं उन्हनि वटि वञी करे मिलंदासीं। कई चाहींदा आहिनि साक्षात्कार थिए, इहो थिए, बाबा चईंदा आहिनि घर वेठे बि ॾाढो तव्हांखे थी सघंदो आहे। शिव बाबा खे यादि करण सां तव्हां वैकुंठ जो साक्षात्कार थींदो, श्री कृष्णपुरी ॾिसंदव। हिते त बाबा तव्हांखे वैकुंठ जो मालिक ठाहे ॾींदा आहिनि। सिर्फ़ु साक्षात्कार जी ॻाल्हि न आहे, मूंखे यादि करो छो जी मां हाणे आयो आहियां तव्हां सभिनि खे वठी वञण लाइ। शिव बाबा खे यादि करिणो आहे, उहो ई श्री कृष्णपुरी जो मालिक ठाहींदा आहिनि। श्री कृष्णपुरी त श्री कृष्ण त न ठाहींदो न, शिव बाबा खे यादि करण सां तव्हांखे वैकुंठ जी बादशाही मिलंदी आहे। हाणे उहो परम धाम खां आयल आहिनि, ज़रूरु आया आहिनि तॾहिं त मंदरु यादगार ठाता अथनि। शिव जो मंदरु आहे, शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि, परंतु उहा भारत में कीअं ईंदा आहिनि हीअ कंहिंखे बि पतो न आहे। श्री कृष्ण जे तन में त न ईंदा न, श्री कृष्ण हूंदो आहे सतयुग में। शिव जो वॾो भारी मंदरु आहे, शिव जो ॾाढो, श्री कृष्ण हूंदा आहिनि सतयुग में, शिव जो ॾाढो भारी मंदरु आहे। श्री कृष्ण जो एतिरो वॾो मंदरु न आहे। सोमनाथ जो मंदरु केतिरो वॾो आहे। श्री कृष्ण जे मंदर में राधे कृष्ण खे ॾाढा गहना ॾेखारींदा आहिनि, शिव जे मंदर में कॾहिं गहना न ॾेखारींदा आहिनि। हाणे उहो शिव बाबा त वॾे महलनि में रहंदा ई न आहिनि, रहंदो ई आहे श्री कृष्ण। बाबा चईंदा आहिनि मां महलनि में रहंदो न आहियां, परंतु भक्ति मार्ग में मुंहिंजो केॾो आलीशान हीरे जवाहरातनि जो मंदरु ठातो अथनि। जेके शिव बाबा स्वर्ग जो जेके शिव बाबा द्वारा स्वर्ग जो वरसो मिलियो, उन्हनि जो मंदरु एॾो ऊंचो ठाहियो। यादगार जे लाइ केतिरो वॾो मंदरु ठाहियो अथई न, त उहो ख़ुदि केतिरा न साहूकार हूंदा। मंदरु ॾाढो सुठो ठाहींदा आहिनि। बॉम्बे में बाबूरी नाथ में शिव जो मंदरु आहे, लक्ष्मी नारायण जो माधव बाग में आहे। बाप चईंदा आहिनि हाणे तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदो आहे। बाबूरी नाथ, माधव बाग में लक्ष्मी नारायण जो मंदरु, बाबा ॾिसो सभिनि खे अॼु यादि था कनि। ईअं ब्रह्मा बाबा खे पतो आहे त थोरो थोरो ब्रह्मा बाबा बि ॿुधाईंदा आहिनि, शिव बाबा खे बि पतो ई हूंदो। बाप चईंदा आहिनि असां तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहियूं, त भक्ति मार्ग में बि तव्हां केतिरा भारी मंदर ठाहींदा आहियो मुंहिंजो। ॾिसो शिव बाबा खे बि पतो आहे न, तॾहिं त बाबा ॿुधाइनि था न। हाणे ॾिसो कीअं झोपड़ी में वेठा आहियो, तव्हांजो बि नाम बालो थियणो आहे, तव्हां ॼाणंदे असांजो पोइ मंदरु ठाहींदव, असांजो पोइ मंदरु ठाहींदा। असांजे बाप शिव जा बि ॾाढा मंदर आहिनि, कमाल आहे न। जंहिं सोमनाथ जो मंदरु ठातो हूंदो उहो केतिरो धनवान हूंदो।
हाणे तव्हां केतिरा गुप्त आहियो, कोई खे पतो ई न आहे, तव्हां ॼाणे विया आहियो पोइ बि कीअं शिव बाबा जो मंदरु ठाहिणो पए, पोइ बि कीअं शिव बाबा जो मंदरु ठाहिणो पए। तव्हां हाणे ॼाणे विया आहियो, भक्ति मार्ग में ईंदा आहिनि, भक्ति मार्ग में पोइ ईंदा, पोइ तव्हां ॼाणे विया आहियो की कीअं असां शिव बाबा जो मंदरु हाणे ठाहींदासीं, हुते द्वापर में ठाहिणो पए असांखे। भक्ति मार्ग में अची करे मम्मा बाबा जो पहिरें नंबर में पूजे वेठा आहिनि, वैकुंठ जा मालिक ठहींदा आहिनि, पोइ पहिरियों पुजारी ठही, मंदर बि उन्हनि जो ई ठहिणो आहे, पहिरियों पुजारी ठही, मंदर बि उन्हनि खे ई ठाहिणो आहे। बाबा चवंदा त उन्हनि जो मंदरु केरु ठाहींदो आहे, लक्ष्मी नारायण मम्मा बाबा जो आहिनि न, उहे ई पुजारी ठही करे पहिरियों उन्हनि जो मंदरु ठाहींदा आहिनि, त दिलि में चईंदा आहिनि असां ई पुजारी ठही मंदरु ठाहींदासीं। हीअं ॻाल्हियुनि में रमण करण सां हीअ पुराणी दुनिया भुलिजी वेंदमि। आपस में अहिड़ी ॻाल्हियूं करणियूं खपनि त तव्हांखे ख़ुशी बि ॾाढी रहंदी, पंहिंजे सां रूह रियान करो। बाक़ी दुख परेशानियूं त दुनिया में ॾाढियूं आहिनि, हर कंहिंसां सुप्रीम रूह वेही असांजी रूह खे रिझाईंदा आहिनि, इहे ज्ञान सां हर्षित ठाहींदा आहिनि न बाबा असांखे, हिन ज्ञान सां असांखे हर्षित ठाहींदा आहिनि। तव्हां चईंदा असां कल्प पोइ वरी खां आया आहियूं, अनेक बार बाप सां मिलिया आहियूं न, वरसो पातो आहे, ईअं आपस में ॻाल्हियूं करणियूं खपनि। पोइ बि कर्म योगी त आयो ई, भल घर में रोटी आदि पकायो, ख़ुशी में रहंदव। तव्हां 84 जन्मनि जी हिस्ट्री जोग्राफी ॼाणंदा आहियो न, असां हाणे ब्रह्मण ठहिया आहियूं, पोइ देवता ठही राज्य कंदासीं। हाणे असां ब्रह्मण आहियूं, पोइ फ़रिश्तो ठही परमधाम में वेंदासीं निराकारी रूप में, पोइ मथां खां हेठि अची करे राज्य करणु ईंदासीं, पुजारी खां पूज्य ठहींदासीं, पोइ महल आदि ठाहींदासीं। पंहिंजा ई हिस्ट्री जोग्राफी ॿुधाईंदा रहो। असांजी हिस्ट्री जोग्राफी चक्कर कीअं लॻाईंदी आहे, हिनखे ई स्वदर्शन चक्रधारी चइबो आहे। त पंहिंजी ई ॻाल्हियूं यादि कंदा रहो। तव्हां टिनी लोकनि खे ॼाणण वारा आहियो, ज्ञान जो नेत्र तव्हांजो खुलियो आहे न, असां हाणे टिनी लोकनि खे ॼाणंदा आहियूं, असांजो ज्ञान जो टियों नेत्र खुली वियो आहे न। इहे चकर यादि करण सां तव्हांखे ॾाढी ख़ुशी रहणी खपे, बाप खे बि ख़ुशी रहंदी आहे। हाणे तव्हां सेवा में उपस्थित आहियो, तव्हां सेवाधारियूं आहिनि जे मंदरु पोइ भाऊ भक्ति मार्ग में असांजा बि मंदर ठहींदा। बाबा चवंदा हाणे मां तव्हां ॿारनि जी सर्विस में आयो आहियां, तव्हांखे स्वर्ग जो पूरो वरसो ॾियणु आयो आहियां। जेतिरो जो पुरुषार्थ कंदो हुन अनुसार स्वर्ग जो मालिक ठहींदो। अच्छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार हलंदे फिरदे लाइट हाउस ठही सभिनि खे रास्तो ॿुधाइणो आहे। सभु आशायूं छॾे हिकु बाप जी यादि में रहणो आहे, बाप सां राय वठणी खपे। ॿियो आहे ज्ञान जी ॻाल्हियुनि में रमण करिणो आहे, पंहिंजे पाण सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि, सुदर्शन चक्र फिराईंदे सदा हर्षित रहणो आहे। वरदान आहे योग जी धूप में आसन जी टंकी खे सुकाए करे रोइण प्रूफ ठहिण वारा सुख स्वरूप ठहो। बाबा चईंदा आहिनि कई ॿार चईंदा आहिनि की फलानो दुख ॾींदो आहे इन करे रोइणु ईंदो आहे, लेकिन उहे चईंदा आहिनि तव्हां वठंदा छो आहियो, हुननि जो कमु आहे ॾियणु, तव्हां वठो ई न। परमात्मा जा ॿार कॾहिं रोईंदा न आहिनि, बाबा जा ॿार कॾहिं बि रोईंदा न आहिनि। जंहिं समय रोइणु अचे न सम्झो की मां त बाबा जो ॿारु कीअं रोई सघंदो आहे, त रोइणु बंदि। न अखियुनि जो रोइणो आहे न मन जो रोइणो आहे, जिते ख़ुशी हूंदी हुते रोइणु न हूंदो। ख़ुशी व प्यार जे आंसू खे रोइणु न चईंदा आहियूं असां, ख़ुशी व प्यार जे आंसू खे, ख़ुशी ऐं प्यार में आंसू भवनि था त रोइणु न चईंदासीं, लेकिन अगरि दुख जा आंसू हूंदा आहिनि न त रोइणु चईंदो आहे। त योग जी धूप सां आसन जी टंकी खे सुखाए ॾियो।
योग जी धूप सां आसन जी टंकी सुखाए ॾियो, विघ्न खे खेल सम्झो त सुख स्वरूप ठही वेंदो। सभिनि जी आसन जी टंकी सुख थी वञे। स्लोगन आहे, साक्षी रही करे पाठ वॼाइण जो अभ्यास हुजे त टेंशन खां परे स्वतः अटेंशन रहंदो। साक्षी थी करे, साक्षी अर्थात सदा बाबा सां गॾु हर चीज़ खे ॾिसे, ॻाल्हाए, कर्म क्षेत्र में अचे। त असां साक्षी थी करे कर्म कंदासीं न त असांखे टेंशन न हूंदी, असां सदा अटेंशन में कमु कंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।